खबर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद नौशर अफरोज़ डिस्ट्रिक्ट रिपोर्टर निज़ामुद्दीन बिरोई नौशर अफरोज़ इब्को वबड़ा ऑफिस में निज़ामानी साहब के हुक्म तहत चेयरमैन मोहम्मद फारूक कलोड़ो मोहम्मद जुड़ेल लेथो लियाकत मशहूरी वाइस चेयरमैन साजिद हकड़ो जनरल सेक्रेटरी फ़कीर बुढ़ल सोलंगी जॉइंट सेक्रेटरी लाला मस्तूई साजन मेमण सईद मेमण वहीद सोलंगी इशफाक मशहूरी सतार चारण अयाज मलिक ऐं लेबर की अगवाणी में निजकारी ख़िलाफ़ सख्त नारेबाज़ी कंदे एहतजाज कयो। अगवान पाकिस्तान प्रेस क्लब के मीडिया के बुधाइंदे चो त असां निज़ामानी साहब के हुकुम ऐं निसार शेख साहब के हुकुम ते असांजी जेकी ज़ोनल जा उहदेदार आहिनि उन्हनि जे हुकुम ते असां अॼु एहतजाज कयो आहे जेकी 3 कंपनियूं निजकारी करे छॾियूं अथनि उन्हनि खे ख़तमु कयो वञे ऐं ॿियनि कंपनियुनि तां बि उहा अलामत लाही वञे। वधीक ॿुधायो त असां वटि मुलाज़िमनि जी खोट आहे। हिकिड़ो माण्हू 5 माण्हुनि जो कमु थो करे जंहिंजे करे उहे हादसा पेश था अचनि। उन ॻाल्हि ते गौर कयो वञे ऐं असांजूं पघारूं तमामु घटि आहिनि। मुलाज़िमनि जूं कमु तमामु घणो आहे उन ते बि गौर कयो वञे ऐं मुलाज़िमनि जूं पघारूं वधायूं वञनि ऐं असांखे PMT वग़ैरह मयारी मुहैया कई वञे। सब डिवीज़न में गाॾियूं जेकी पुराणियूं थी वियूं आहिनि उन्हनि जो रिपेयर कराए ॾिनी वञे जीअं असां पंहिंजो कमु सही नमूने करे सघूं। माण्हुनि जो जेको अॼु असांजो एहतजाज आहे निज़ामानी साहब जे हुकूमत निसार शेख साहब जे हुकूमत जा जेके असांजा ज़ोनल जा उहिदेदार आहिनि उन्हनि जे चवण ते कयो आहे ख़िलाफ़ु आहे। ऐं ॿी जेका असांजी लेबर जी शार्टेज आहे हिकिड़ो माण्हू 15 माण्हुनि जाइ ते कमु करे थो लेबर खे वॾो टेंशन आहे उन टेंशन में हादसा थियनि था असांजा मुतालबा जेके बि आहिनि